नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वफ़क़े सां बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो। सॼे मुल्क में बरसातनि जो नओं सिलसिलो शुरू थी वियो है। मरी, झेलम, अटक, सियालकोट में खेवणनि सां गॾु बरसात पई है। शकरगढ़, इस्लामाबाद, रावलपिंडी, आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ तूफ़ान खां पोइ बरसात शुरू थी वई। बरसात सां केतिरे इलाइक़नि में बिजली जी फिरामी मुअतल थी वई है। जॾहिं त इस्लामाबाद में मौसम जुड़ालू कुछ हंधनि ते खेवणनि सां गॾु बरसात पवंदी। लाहौर, सियालकोट, गुजरावाला, गुजरात, डीजी खान, मुल्तान, पिशावर, एबटाबाद, सवात, मारकंड ऐं कोहिस्तान में भी खेवणनि सां गॾु बरसात पइजी सघे थी। कश्मीर ऐं उन जे भरपासे वारे जाबलू इलाइक़नि में कुछ हंधनि ते खेवणनि सां गॾु बरसात जो इम्कान है। बलूचिस्तान ऐं सिंध मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु मौसम गर्म ऐं खुश्क रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।